सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ताज़िम बरसातुनि सबब कराची जे टुटियल रोडनि जी मरम्मत या नए सिरे ॾावत जी हिदायत करे छॾी। KMC ऐं टाउन्स खे मकानी खाते जी निगरानी में स्कीमूं तैयार करण जो हुक्म वॾे वज़ीर जी सदारत हेठि कराची शहर जी अंदरूनी रोडनि जी अदावत बाबति इजलास वॾे वज़ीर मेयर ऐं मकानी खाते खे हिदायत कई आहे त शहर जे समूरनि रोडनि जी मरम्मत या नए सिरे तामीर कई वञे। रोडनि सां गॾु पाणी जे निकाल जो निज़ाम बि जोड़ियो वञे। निकाल जो निज़ाम हूंदो त बरसातुनि जो पाणी निकिरी वेंदो ऐं रोड ख़राब न थींदा। मेयर आगाही ॾिनी त KMC जे टुटल रोडनि जी सर्वे कयो पियो वञे। मकानी खाते जे वज़ीर सईद गनी ॿुधायो त टाउन्स खे पंहिंजे रोडनि जी सर्वे करण जी हिदायत कई आहे। सर्वे तेज़ी सां जारी आहे। जीअं ई सर्वे मुकमल थींदो स्कीमूं ठाहे वॾे वज़ीर खां मंज़ूरी वरिती वेंदी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कणक बाबति जंहिं पॉलिसी जो ऐलान कयो उहा पूरे पाकिस्तान लाइ रिलीफ साबित थींदी। पॉलिसी सां सॼे मुल्क जे हारियुनि आबादगारनि मज़दूर माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। सिंध हुकूमत उन पॉलिसी ते अमल करे रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिसी जो मक़सदु हारियुनि खे मज़बूत करणु आहे। हारियुनि खे मज़बूत करणु आहे। हारियुनि खे सहूलियत फ़राहम करणु वक़्त जी ज़रूरत आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त सिंध हुकूमत जी सब्सिडी ॾियण ते तनक़ीद कई वई। पीपल्स पार्टी हमेशह हारियुनि खे ख़ुशहाल बणाइण लाइ क़दम खयां। हारियुनि खे फ़ाइदो न थींदो त उहे फसल न पोखे सघंदा। फसल जी पैदावार घटि थींदी त कणिक ॿाहिरां घुराइणी करणी पवंदी। कणिक ॿाहिरां घुराइण सां क़ीमती नाणो ज़ाया थींदो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठि पीपल्स लॉयर फोरम जो बिलावल हाउस में इजलास। बिलावल भुट्टो ज़रदारी खे पीपल्स लॉयर फोरम जे वफ़द सॼे मुल्क में बार काउंसिल जी चूंडुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जी चूंडुनि जे हवाले सां हिकमत अमली ते बि ख़यालनि जी ॾे वठि। चूंडुनि जे हवाले सां सॼे मुल्क में वकीलनि सां राब्ता रखिया वञनि। जीअं आला उम्मीदवारनि जी कामयाबी लाइ भरपूर चूंड मुहिम हलाइनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत। ज़ौब में बलूचिस्तान जे गवर्नर जाफ़र मंदूखेल जी रिहाइशगाह में मुक़र्रर पुलिस एहलकार जी फायरिंग में 5 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब गवर्नर जी रिहाइशगाह ॿाहिरां मुक़र्रर पुलिस एहलकार खां ग़लती सां गोली हली वई। गवर्नर सां मुलाक़ात लाइ आयल 3 शागिर्द ऐं 2 पुलिस एहलकार ज़ख़्मी थिया। ज़ख़्मी शागिर्दनि जो ताल्लुक़ गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज सां आहे। ज़ख़्मियुनि खे ज़ोब सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। एहलकार खे हिरासत में वठी वाक़िए जी जांच शुरू कई वई। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो पंजाब यूनिवर्सिटी लाहौर जो दौरो। DGISPR जी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि सां ख़ुसूसी बेहक़ती ऐं सवालनि जा जवाब ॾिना। शागिर्दनि मादरे वतन जे दिफ़ा में पाक फ़ौज सां कुल्हे में मिलाए बीठल हुजण जो भरपूर अज़्म कयो। शागिर्दनि ऐं फैकल्टी मेंबरनि भारत खे शिकस्त ॾियण ते पाक फ़ौज लाइ ख़िराज तहसीन पेश कयो। शागिर्दनि मूजिब DGISPR सां ॻाल्हियुनि में डिसइंफॉर्मेशन ऐं फेक न्यूज़ जे हवाले सां आगाही मिली। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप खे अमन जो अलमबरदार करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी अमेरिकी सदर सां मुलाक़ात जो पधरनामो जारी। वज़ीर आज़म चयो त डोनाल्ड ट्रंप सॼी दुनिया में तकरारनि जे ख़ात्मे लाइ मुख़्तलिफ़ कोशिशुनि में मसरूफ़ आहे। शहबाज शरीफ अमेरिकी सदर जी जुरतमंदानी दिलेरानी ऐं फ़ैसिलाती क़यादत जी वाखाण कई ऐं मुस्लिम अॻवाननि खे एतमाद में वठण ते ट्रंप जो थोरो मञियो ऐं चयो त अमेरिकी सदर पाकिस्तान ऐं भारत विच में जंगबंदी में सहूलियत फ़राहम कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु शाम गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे ख़िताब कंदो। शहबाज शरीफ अमेरिकी सदर ट्रंप सां वाशिंगटन में मुलाक़ात बाद न्यूयॉर्क पहुतो। वज़ीर आज़म जनरल असेंबली के ख़िताब में कश्मीर ऐं फ़लस्तीन जे मसइलनि ते ॻाल्हाईंदो। वज़ीर आज़म पाक भारत छिकताण समेत अहम मसइलनि खे बि उजागर कंदो। इख़्तियारनि मूजिब वज़ीर आज़म विचोभर में अमन जे क़याम बाबति बि मामला उजागर कंदो। सऊदी अरब सां दिफ़ाई मुआहिदो ऐं पाक अमेरिका लाॻापनि में बेमिसाल अॻभराई थी आहे। अल्हम्दुलिल्लाह 2025 कामयाबियुनि सां भरपूर साल ऐं हाइब्रिड निज़ाम जी पार्टनरशिप जी कामयाबियुनि जो तसलसल जारी आहे। दिफ़ाई वज़ीर ख़्वाजा आसिफ जो बयानु। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली खे अॼु इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ख़िताब कंदो। अरब ऐं मुसलमान मुल्कनि जे अॻवाननि पारां इसराइली वज़ीर आज़म जी तक़रीर जे बाइकॉट जो ऐलान। रिपोर्ट मूजिब नेतन्याहू जी तक़रीर दौरान मुस्लिम मुल्कनि जा अॻवान असेंबली हॉल मां उथी हलिया वेंदा। चीन जो वज़ीर आज़म ली चियांग ऐं बांग्लादेश जो चीफ एडवाइज़र मोहम्मद यूनिस बि ख़िताब कंदा। PP अॻवान शाज़िया मरियम नवाज़ जे बयाननि खे तंग नज़र ऐं फ़र्क़ पैदा कंदड़ करार ॾेई छॾियो आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान खोखला बयान बर्दाश्त नथो करे सघे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ खे फ़र्क़ रखंदड़ ॻाल्हियुनि दौरान अवाम जी ख़िदमत ते ध्यानु ॾियणु घुरिजे।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हमेशा बोर मुतासिरनि जी मदद ते फोकस कंदो आहे। जेके माण्हू बोर मुतासिरनि लाइ रिलीफ घुरी रहिया आहिनि उहे सियासत न पिया कनि। माण्हुनि अञा बि पाणी में फाथल आहिनि ऐं मदद जा मुंतज़िर आहिनि। पीपी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। कंडियारो भरसा हथियारबंदनि फायरिंग में पीउ ऐं धीउ क़तल, नौजवान ज़ख़्मी। ॻोठ हारू सोलंकी वेझो अदालत मां पेशी खां मोटणनि ते हथियारबंदनि गोलियूं वसायूं। गोलियूं लॻण सबबि मुमताज़ सोलंकी ऐं नारी सुमेरा क़तल थी वई। फायरिंग में नौजवान नवीद सोलंकी ज़ख़्मी थी पियो। मक़तूलनि जा लाश कालपी अस्पताल आंदा विया। वाक़ियो संगावती तकरार सां पेश आयो। हुमायूं शरीफ वासियुनि सां क्वेटा में हादसो, 2 ॼणा फौत। ॻोठ सैफुल चांडियो वासी नौजवान सिद्दीक़ ऐं राजन चांडियो ज़ियारत सां क्वेटा वञी रहिया हुआ त 2 वेनुनि में आमूं साम्हूं टकर थियो। हादसे में 2 नौजवान फौत थी विया। फौतुनि जे घर में कोहराम मची वियो। कोठड़ी जे साइड वारे इलाइक़े में रोड हादसो, औरत फौत, 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी। खुर्शीद चौक पर ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में फौत थी वियल औरत जी सुञाणप रुखसाना मक्सी नाले सां थी। ज़ख़्मियुनि में दिलबर ऐं शहबाज़ मक्सी शामिल। फौती चुमण ऐं ज़ख़्मियुनि खे कोठड़ी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कराची जे खारा दरबार इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग में नौजवान क़तल। लतीफ़ क्लॉथ मार्केट वेझो फायरिंग में मार्जिबल जी सुञाणप 35 वरियनि जे ज़ुबैर वलद गुलाम कादिर नाले सां थी।